सुभाणे मुझो निकाह उनजे करे तोखे ही घर खाली करणो पवंदो। जेतरा डी मुझो घर खाली हुयो मु तोखे कुछ कोन चयो, पर हाणे मां निकाह करे पंजी कुआर हिन घर में वठी तो अचां। उनजे करे ही घर खाली कर। अबा मां जे करे पासे कुट में पियो हुदुस त तुझे मथा केड़ो बार आ? मु ते केड़ो बार आ? खबर आ मूंखे तुंहिंजी। इन घर में हूंदे त तूं पंहिंजे न बात हणण खां कोन मुणंदे ऐं मां कॾहिं बि इहो बर्दाश्त कोन कंदुसि। तंहिंजे करे निकिरण जी कर। सही थो चवी पुट, ही बात हणण बंद कंदो सॼो ॾींहुं थो ॻाल्हाए। तोखे ॻाल्हाइण लाज़मी हो। हाँ जॾहिं मां मूं सां ॻाल्हायां पियो त तोखे विच में ॻाल्हाइण लाज़मी आ। अरे अकुल न बहु त हेॾो सारो थोई पुराणो थी वियो त सुधरी कोन थो। छॾ त असां पाण में ॻाल्हायूं न, विच में ॻाल्हायो बीठो ई आहे। सॼो ॾींहुं घर में बड़बड़ लायो वेठो ई, ॾोह वरी छा थिए? अरे इहो वात नथो हणी त ॿियो छा थो करी? हाँ अञा तोखे मां हिन घर में रहण ॾियां ईअं न? हाणे तूं ये कर न, तूं बस करे वेही रहो। मां ये तो कया जिप वठी तो ता जे बूट खे लॻंदी आ न, हीअ सिपी बंदि करे थो छॾियां। जीअं बंदि करे छॾियो त ॻाल्हाए थो कोन, वरी खोले थो पोइ ॻाल्हाए थो आहे। बा जप सिबे या ज़िप हणाए, पर ॻाल्हाइण खां मुड़ंदो कोन। जे न ॻाल्हाईंदो न निभागो फाटी मरंदो, टुकड़ा टुकड़ा थी वेंदो। चप पंहिंजा सिबी छॾी या कपे छॾी, मूं ते को फ़र्क़ु कोन थो पवे। मूंखे पंहिंजो घर खाली खपे बस। ॿुधी हलो अगे रुपए वाले घर सब को दो सारो सामान बता हमारे तो लाल मेरी थी गया ये चलिया तो मारू सवेरे निकले आहे। आखिरी गाड़ी 5 बजे वेंदी थई। इकबाल साहब मां पुछी सघां थो, मुझे माण्हुनि खे तूं कहिड़े केस में पकड़े आयो आहीं? तव्हांखे ख़बर न आहे जो खून थियल आहे? खून उन ॾोह में तव्हांजे हमरान खे वठी आयो आहियां। तुंहिंजो छा मक़सदु आहे? त इहो खून मुंहिंजे हमरान कयो आहे? ॾिस शेर अली, जेकॾहिं तव्हांजे हमरान खून नाहे कयो त पोइ तव्हां परेशान छो आहियो? मां परेशान न आहियां परेशान। मूंखे तव्हांजे ॻाल्हियुनि ते सख़्त कावड़ थी अचे। जेकॾहिं हित थाणे ते न हुजे न ॿार हुजे हा न, अहिड़ो छेड़ो कयां चोटो चोट छेड़ो कयां दोस्तां, पर मां कानून जो एतिराम कंदो आहियां। तव्हां अजाई कावड़ न कयो शेर अली, अजाई कावड़ न कयो। उन्हनि खां थोरी जांच करणी आहे ऐं राति ताईं तव्हांजा माण्हू बची वेंदा। एतिरो ॿुधायो कंहिंजे चवण ते, कंहिंजी चुरछ ते तव्हां मुंहिंजा माण्हू ॿधी विया। शेर अली, इहो तव्हांजो वहम आहे, वहम। असां सिजावल खान जे चवण ते तव्हांजा हमराह पकड़े आया आहियूं। इकबाल, मूं त सिजावल जो नालो ई न खयो हो। तव्हां सिजावल जो नालो कीअं खयो? मां छा सम्झा त इहो कमु कंहिंजो? जंहिं छोकिरी जो क़त्ल थियो आहे उन जी जांच में तुंहिंजा हमराह वठी आया आहियूं। यकीन कयो, राति उन्हनि खां कुझु सुवाल कंदासीं ऐं पोइ उन्हनि खे आज़ाद करे छॾींदासीं। न उन्हनि ते एनसी दाख़िल थियल आहे, न वरी FIR। तव्हां को बि ख़ौफ़ न कयो त हू चालान थींदा। मूंखे न जेल जो ख़ौफ़ आहे न चालान थियण जो ख़ौफ़ आहे। तव्हां जंहिंसां वगारियो वहो पिया न, भली वहो वगारी। नेठि असांजो बि वक़्तु ईंदो असांजो बि वक़्तु। इकबाल, इहो यादि रखिजो, वक़्तु कॾहिं हिकु जहिड़ो नाहे रहंदो। तॾहिं त चवंदो आहे सजण कोई कोई दुश्मन हर कोई। मूंखे ख़बर आहे गुरु त मीर मुंहिंजे निकाह ते कोन ईंदो, पर वरी बि तूं मीर खे ॿुधाए छॾ सुभाणे सुबुह जो मुंहिंजो निकाह आहे। जेकॾहिं अचिणो हूंदसि त पाणे हलियो ईंदो। मूंसां सिर्फ़ु मीर खे सॾु ॾियणो आहे या ॿी संगत खे बि सॾु ॾींदे? सोढल बख़्शल ऐं
नज़ीर खे ॿुधाइजो। अबा जे निकाह सुभाणे आहे त अॼु शाम जो उन्हनि खे दावत ॾियणी पवंदी। हा चाचा, मां हींअर ई निकिरां थो। ॿई गॾु था निकिरूं गुरु। मूंखे शहर हली छॾ, मां सामान वठां, तूं संगत खे दावत ॾे। जेॾीमहिल मां फारिग थींदुसि तोखे फ़ोन कंदुसि। ठीकु आहे मूसा, तूं 2 मिंट वेह त मां घरों तयारु थी अचां। तकिड़ो अचिजांइ। पुट मूंसा, नवाब खान नांग आहे नांग, असां खां वधीक त तूं उनखे तो सुञाणी। थोरो हुनजो ख़्यालु रखिजो बाबा। हा मूसा, चाचा आरफ सही पियो चवई। नांग जा ॾंगियल त बची वेंदा, पर नवाब खान जा ॾंगियल तड़पंदे ॾिठासीं। नांग जी मुंडी चिथण मूसा खे खूब ईंदी आहे, उनजे करे हर वक़्तु असां होशियार आहियूं। छो त नवाब खान जे दिलि में हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे ऐं हुनजी ज़ुबान ते ॿियो कुझु हूंदो आहे। तूं सही थो चवीं चाचा। असांजे हिन तर में इन जे नवाब खां वधीक ॿियो को मुनाफ़िक हूंदो ई कोन। असांजी हिन पूरी संगत जे विच में अहिड़ा त इख़्तिलाफ़ विधा अथसि जो सभु कणो कणो थी वियो। जॾहिं त असां सभिनी खे इहा ख़बर बि आहे त असां नवाब जी साज़िशुनि जो शिकार पिया थियूं, पर पोइ बि हक़ीक़तुनि खां वाक़ुफ़ थियूं ई नथा। अरे हितां काॾे था वञो? वापसि मोटो। वक़्त सां त तूं पंहिंजो वात बंदि कर बशकल। मूंखे हिन मोतबर सां ॻाल्हाइण ॾे। बस करे पई। वक़्तु अञा तुंहिंजो ठाहु कोन आहीं जो तूं असांजी अची वाट रोकी आहे। मां ठाहु कोन आहियां, बाक़ी तूं ठाहु को आहीं। मूंखे ख़बर आहे त तूं हिते छा लाइ नासूं हणण लाइ आयो आहीं। तव्हां वापसि मोट, न त बहस थो करे वापसि कंदोसांइ। बस वक़्तु बस, घणो ॻाल्हायो हुई। छा ते घर जे अॻियां ठठरी कई अथव? छा मसलो आहे? चाचा साईं, ही मीर जा मुख़बर आहे ऐं असांजी जासूसी करण लाइ रुलंदा था वतन। अञा त हिननि सां रिआयत थो करी। लेटा कमीने खे त बख़्शल न, तूं न चुरजांइ। अॻिते चुरियो हुई न, निपोड़े छॾींदो साईं। तोखे त ख़बर आहे न, बहावल उहो बिल्डोज़र आहे, माण्हू त छा पत्थरनि जो बि सिर मोकंदो आहे। चाचा साईं, ही मीर जा चमचा अथई, चमचा। तव्हां इहो सुठो नाहे कयो। बस काकड़े खां ज़ुबान न कढी छॾियईं। तिर तिर थो करी राहोड़ पेर जे ॿीहर हिते ॾिठो त मां घिटीअ में जा रस्ते ते तूं नाल भञंदो साव। हलो हे ॾींहुं बि ख़ैर जो गुज़री वियो ऐं राति बि गुज़री वेंदी। सुबुह जो मूंसां ईंदो, तोसां निकाह करे तोखे पंहिंजे घर वठी वेंदो। अदी, ही मुंहिंजो ॿियो वनवा आहे। अॻिन ॻाल्हियुनि खे विसारे छॾ। ख़ुदा कंदो त ख़ैरनि सां तुंहिंजी शादी थी वेंदी। अदी, का बि ॻाल्हि मूंखां हाणे विसरण वारी न आहे। हर ज़ख़्म मुंहिंजे दिलि ते चिटो बीठो आहे। तूं पंहिंजे ज़ख़्मनि खे विसारे नए सिर पंहिंजी ज़िंदगीअ जी शुरूआत कजांइ। मुंहिंजी दिलि त चवे थी त शादीअ खां पोइ मां इन्हनि मर्दनि खे ॿुधायां त औरत जो इंतकाम हूंदो छा आहे। मर्दनि खे कुझु बि कोन थींदो, तूं वरी बि पंहिंजो घर फिटाईंदीअ। मुंहिंजो घर आबाद कॾहिं थियो आहे जो फिटंदो? मुंहिंजी ज़िंदगी त मुंहिंजो सॻो भाउ ई बर्बाद करे वियो आहे। तूं अञा इन ॻाल्हि खे नथी विसारी? अदी, एॾे वॾे धोखे खे मां कीअं विसारियां? असां सां त पंहिंजो भाउ ई करे वियो, पोइ ॿियनि खे कहिड़ी मयार? मयार हाणे कंहिंखे बि न आहे ॾियणो, इंतकाम वठणो। तूं भले मूंखे केतिरो बि सम्झाईंदी, पर तुंहिंजी हिकिड़ी बि ॻाल्हि मुंहिंजे दिमाग़ में न वेहंदी। लिमा, यार हिकिड़ी ॻाल्हि आहे त मूंखे ख़बर पई आहे त तूं मूंसां जे शादीअ में बिगोड़ो ज़रूर विझंदे। हा न, छो त तूं लीमो खटो बि त मिठो बि ऐं कम खे पटे बि दे। हन, पर मूंखे इहो ॿुधा त इहो बिगोड़ो विझंदे कीअं, इहो मूंखे ॿुधा। हाँ, हाणे मखण मां सम्झी वियुसि केॾो तूं शाणो आहीं। तोखे मूंसां मोकिलियो आहे त लीमे खां वञी औंत वठी आ त छा थो चवे? माना तूं मुंहिंजूं टंगूं भञराइण चाहीं थो त लीमे जी टंग भॼे। हाँ, कीअं माना? अरे यार, मां मूंसां जे पासे न आहियां, मां तुंहिंजे पासे आहियां, तुंहिंजे पासे चरियां। सम्झी थो थो आहे? सची सची ॿुधा, तोखे मूंसे मोकिलियो आहे या सालू मोकिलियो आहे? सची कर। लिमा, सालू चाहे थो त जे कंहिं बि तरीक़े सां लीमो मरे त बचड़ो सां निकाह विधा। बाबा, हे ॿई पी पुट तुंहिंजा बि दुश्मन आहिनि, मुंहिंजा बि दुश्मन आहिनि। मखण, जेकर तुंहिंजा दुश्मन आहिनि ज़हर वठी थो ॼाए
ॼीन त ॿई मरनि छो जो लीमो मिठो बि आहे खटो बि आहे कीअं माना ॻाल्हि भली कई अथई यार ज़हर ॾे त मां हिन जे खाधे में ॾियां त भली मरनि पर मसइलो इहो आहे त मूंछो घर में रहे कोन थो ज़हर भाॼीअ में विझंदासीं न त खाईंदो सिर्फ़ु सालू ऐं सालू मरी वेंदो जेकॾहिं सालू मरी पियो त तूं छा थो सम्झी मूंछो असांखे छॾींदो आहे मखण कसम खण तूं मुंहिंजो पासो आहीं या सालू जो लीमा मूं ते एतबार कर यार हेॾे हे ॾिस मां तुंहिंजो कसम थो खणा मूंखे तुंहिंजे सिर जो कसम आहे त मां तुंहिंजे पासे आहे तूं रुॻी इहो सोच त कहिड़े तरीक़े सां हिन जी शादी में बिगोड़ो विझूं आहे मखण सुबुह जो निकाह हाणे ही कर तूं राति अच त तूं मां सलाह कयूं सलाह ॾे त कीअं कजे कीअं छा न कजे कीअं माना कीअं माना न बसि सोचजे मां दिमाग़ ते ज़ोर ॾियां थो तूं पंहिंजे दिमाग़ ते ज़ोर ॾे ॾिसूं मथां ख़बर पए आहे वक़्त खे थिर ॾिनीसीं ठर जे करे ई उन जा हथ अची असांजी ॻीचीअ में पहुता आहिनि हीर तो चयो न ठाह जी उमेद बाक़ी आहे मूंखे नथो लॻे त इहो वक़्तु ताईं बहाल तोसां ठाह करे सघनि था सुठो जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त नज़ीर जे अगवा में बहावल ऐं वक़्त जा नथा हुजनि बख़्शल जेकॾहिं नज़ीर खे अगवा करण में ने वक़्त ई बहावल जा हथ आहिनि न पर उन्हनि खे बख़्श कोन कबो मीर मूंखे पंहिंजो पलांद घुर्जे फिलहाल इन मूसा ऐं दरा ख़ान खे छॾ इन वक़्त सां हिसाब किताब करणो आहे सुडल सिर्फ़ 2 ॾींहं सबर 2 ॾींहं पुलिस जांच में आहे रुगो असल कातिल जी ख़बर पवे पोइ पाण पंहिंजा हिसाब सिधा कंदासीं तुंहिंजी डर जे करे इहे वक़्त ऐं बहाल वारा अॻिते वधंदा था अचनि मां त चवां थो उन्हनि जे घर में घिड़ी वक़्त ऐं बहावल खे पूरो करे भाॼाई खे वठी अचूं हा सोडल ईअं ई कंदासीं बिल्कुलु ईअं ई कंदासीं पर जेसी ताईं अदी जा कातिल गिरफ़्तार नथा थियनि न तेसी ताईं मूंखे सुकून कोन मिलंदो पहिरियां अदी जा कातिल गिरफ़्तार करायूं सबर कर सोडल तुंहिंजो पलांद गाए वॼाए वठंदासीं पोइ ने वक़्त खे ख़बर पवंदी त मीर जो मोचड़ो गोलीअ खां वधीक घाव ॾींदो आहे मुझे तॾहिं ते अचण लाइ सुरेली मां तोखे भली कर चवां थो वे सिजावल ई शेर अली हिते वेहण कोन आयो आहे न ई कचहरियूं करण लाइ मां हिते आयो आहियां सुरेली की ॻाल्हि त ॿुधाए जॾहिं मां तुंहिंजे तॾहिं ते हली ईंदो आहियां तॾहिं बि तूं तवाई लॻो पियो हूंदो ऐं जॾहिं मुंहिंजे तॾहिं ते तूं आयो आहीं तॾहिं बि होश वञा अची पहुतो ॻाल्हि छा आहे तूं सिजावल तूं पंहिंजी शरारतनि खां बाज़ न ईंदे त मां शेर अली पंहिंजो होश ई होश विञाए वेहंदुसि पंहिंजो मां ई होश मता तो कया भुल हुजई शरली जॾहिं असां पंहिंजा होश विञाया न त यकीन जान तुंहिंजा पेर ज़मीन ते ई न खुपंदा हिन लाइ पंहिंजी मतिलब जी ॻाल्हि करें निकिरण जी कर मां तोखो रुगो इहो पुछण आयो आहियां सिजावल ऐं कॾहिं मुड़ंदे फितना खोड़नि खां इहो तोखे मां आख़िरी भेरो ॿुधाइण आयो आहियां मुंहिंजे माण्हुनि खे पुलिस खां बथराइण में तोखे छा मिलियो शरली इहो मुंहिंजो कमु त न आहे जो तूं मूंखां पियो थो छिरकी जॾहिं तोखे मुंहिंजे ख़िलाफ़ के पक्का सबूत मिलनि न पोइ मुंहिंजे तूं तव्हां खां तूं छा थो सम्झे ही शेर अली तो वटि दां खणी आयो आहे नंढड़ो ॿार आहे तो वटि दां खणी आयो आहे या तोखो डिॼां थो गच्छल निकबे जा पाणी त केतिरे पाणी में मां कमज़ोर आहियां ओ सिजावल
कमज़ोर माण्हू खणी ईंदा आहिनि। ना ही मां कमज़ोर आहियां, ना ही तूं मूंखां ॾाढो आहे। आख़िरी भेरो तोखे इहो ॿुधाइण आयो आहियां, जेकॾहिं तूं पंहिंजी शरारतुनि खां बाज़ न आहे, ईअं शरारतूं कंदो रहे, त पोइ यादि रख, ही शेर अली सिधी गोली तोखे सीने में ठोके तोखे मथां या तोखे भुल हुजे, तॾहिं त मां चवंदो आहियां, सौ पितड़ मिली करे बि हिन शेर अलीअ जी कुझु बि नथा करे सघनि। सजण कोई कोई, दुश्मन हर कोई। अरे तो छोरा हिकु ॻाल्हि त ॿुधायो, हे सफ़ा मूंखे तवाई छो थो थी अचे? जेकॾहिं पुलिस आहे त उहा क़त्ल ऐं चोरी जे गिरफ़्तारियुनि में पई थी करे, ये असां न छो थो सम्झे? ॿियो छा अथसि? सुबुह जो तव्हां टिनी दोस्तनि खे मूसा जे निकाह जी दावत आहे। मुंहिंजी भेण जे तॾे ते वेही मूसा शादी थो करे। छा थो खाई दुरू? इन शादीअ में मुंहिंजी दिलि ख़ुशि हूंदी। इन ये ॻाल्हि जो असांखे अफ़सोस आहे, न हू काज थो करे, न वरी को राग जो प्रोग्राम थो करे। मूसा जेकी शादी थो करे, उहो सादगी में थो करे। दुरू, जेकॾहिं मूसा खे एतिरो अफ़सोस हुजे हा न, तो इन शादी खे ॿ टे ॾींहं पोइते करे छॾिया। मीर नवाब खान ते को बि भरोसो कोन्हे को, इन करे मूसा तारीख़ न हटाई आहे। जॾहिं मूमल जी शादी नवाब खान मीर सां थियण न ॾिनी, त मूसा जी कीअं थींदी? बख्शल, मीर त नवाब जे धोखनि खे न सम्झी सघियो, पर मूसा उन जे धोखनि खां चङी तरह वाक़ुफ़ आहे। दरिया खान, हिन वक़्तु ॾोह सिर्फ़ नवाब खान जे मथां आहे, पर धोखो ॾियण त घणा दोस्त सिखी विया आहिनि। हा सोडल, ही दौर ई धोखे जो आहे। जेकॾहिं भाइरनि जहिड़ा दोस्त ई धोखो ॾियनि न, त पोइ दुश्मन जे मथां कहिड़ी मयार आहे? मीर, वक़्त ते सभु ख़बर पइजी वेंदी त कंहिं धोखो कंहिंखे ॾिनो। हिन वक़्तु मां तव्हांखे निकाह जी दावत ॾियण आयो आहियां। जे क़बूल हुजे त सुबुह जो सवेल लीमे जे घर पहुची वञिजो। अॻमती करण जे लाइ ज़रूर ईंदासीं दुरू। ठीकु आहे मीर, मूंखे तव्हांजो इंतज़ारु रहंदो। चङो, मां हलां थो। उहो सच आहिनि या धोखेबाज़, पर असांखे हलणो पवंदो मीर। हा सोडल, ज़रूर हलंदासीं। तव्हां ॻोठ निकिरी अचिजो, मां घर ई हूंदसि। ओ हीअ तरकीब भली आहे। हा हलिया हलिया, न इहा सही न आहे, इन तरकीब में मज़ो न आहे। मूंखे बि कोन थो अचे, थोरो खे ठाहींदो ॿी करे। ओ हीअ तरकीब भली आहे। हिन तरकीब तहत यार इहा बि सही न आहे। हाणे छा कजां? हा, मीर जी शादी में इहे रुकजी वई, निकाह में खलल पियो हो। बस मां बि अहिड़ी तरकीब सोचां थो जीअं मूसे जे शादीअ जे निकाह में खलल पए। निकाह में खलल पियुसि, ऑटोमेटिक सॼो कमु इधर उधर हो जाएगा। इहे कयूं था, बीज है। हाँ, लीमो बि हिन शादीअ मां राज़ी कोन्हे को, ऐं लीमो ई अचे अहिड़ी खिट करे जे निकाह हाशे करे हेॾो होॾे थी वञे त शादी रुकजी वेंदी आहे। हा, पर लीमे में रसी कान्हे का। सुको लीमो कम कहिड़े जो थो, वरी बि मूंखे बि महिनत करणी पवंदी। पहिरीं हिन लीमे में रस विझां, पोइ लीमे खे कटे कयां अधु अधु, पोइ लीमे खे निचूं त लीमे मां पोइ रस निकिरंदी न। अरे मखण, नालो तुंहिंजो माइटु सोचे सम्झी मखण रखियो ई इन करे हो त आई तूं मखण जहिड़ो, मखण जहिड़ा मोर जानी खिल त मुंहिंजी दिलि ठरे आहे। पहिरियां दुश्मन थोरा आहिनि जो अञा का पंहिंजा दुश्मन वधायो था। दुश्मन साॻो आहे, पर हुन माण्हू ॿिया छॾिया। रोलू कुतनि वांगुरु असांजी घटियुनि में लामारा ॾींदा था त छा असां उन्हनि खे छॾे ॾियूं? पुफी जा पुटनि जो उन्हनि खे लसी मानी खारायूं? बाबा, हीअ वाट आहे, हितां माण्हू ईंदा वेंदा, तव्हां कंहिंखे रोकींदव? छोटे हीअ वाट ॻोठ वारनि लाइ आहे। धारियनि खे हितां गुज़रण जी असां इजाज़त हरगिज़ कोन ॾींदासीं। जेकॾहिं उहे हितां गुज़री था वञनि त छा थी पियो? ओ ते कहिड़े मक़सद लाइ आया तोखे का बि ख़बर कान्हे का। उन्हनि खे मीर मोकिलियो
असां घर में आहियूं या न, बाक़ी ॻोठ जा माण्हू त मां सभु सुञाणा जेके अचनि वञनि था। चाचा साईं ये लामारा जड़ खां कॾहिं बि कोन मुड़ंदा। न चकर हुननि खे थोरी सम्झाणी ॾिनी आहे, न मुड़िया न ये चकर टंगूं बाहूं खणी मोकिलींदोसांन। मां त हींअर ई हुननि सां इहो कमु करण वारो हुयुसि, पर चाचा तव्हां मूंखे रोके छॾियो। तव्हां जेकॾहिं कंहिंसां जहिड़ो कंदो त छा हू माच करे वेही रहंदा, पलांद कोन कंदा? हुननि जो असांजे कहिड़ो पापलान थींदो जो जी असां सां विढ़ंदा? छो त जेकॾहिं हू पलांद लाइ हिते आया न त हितां ॿीहर पादर खाई वेंदा। साईं, छा सच में तव्हां मूंसां जी शादी कराइण था चाहियो? ही जेको कुझु थिए पियो हुन मां तूं छा थी सम्झी? इहा मज़ाक आहे। साईं, मीर जी बि त ईअं ई शादी थिए पई ऐं आख़िर में छा थियो उहो बि त मूं अखियुनि सां ॾिठो। पर मूंसां सां ईअं न थियो। शादी खां पोइ छा तव्हां मूंसां जूं वफ़ादारियूं हासिल करे वेंदो? उन खां पोइ मूंसां जी कमज़ोरी मूंखे हथ अचे। जेकॾहिं मूंसां वफ़ादार न रहियो त पोइ हू ज़ाल सां ज़िंदगी सुखी कोन गुज़ारे सघंदो। इन मां त पोइ ज़ाहिर आहे त मूंसां खे तव्हां कमज़ोर करे ऐं हुनजी शादी पिया करायो। ज़रूर बेगम, मां चाहियां थो त मूंसां मुंहिंजी ताक़त वठी हुनखे मां कॾहिं बि कमज़ोर न कंदुसि। हा, बाक़ी जेकॾहिं मुंहिंजूं चङायूं विसारे वेठो त पोइ ॻोठ में सुखी ज़िंदगी त कोन गुज़ारे सघंदो। ऐं इन जो नमूनो मूंसां अॻु में ॾिसी चुको आहे। ख़ुदा कंदो साईं त तव्हां पंहिंजे मक़सद में कामयाब थी वेंदव। इहा ई दुआ कंदी कर सरीना बेगम। मां चाहियां थो त हिन पूरे तरह मां अकेलो सभ खां वधीक ताक़तवर हुजां। मालिक साईं कंदो त साईं ईअं ई थींदो। वालेकुम अस्सलाम। मूं सम्झो त इहो सूबेदार तव्हांखे चालान करे जेल मोकिले छॾी, पर हुन त सिज लहण खां अॻु में ई तव्हां मूं हथ कढी छॾिया। पर इहो त ॿुधायो तव्हांखे गिरफ़्तार छो कयो? वॾा चए पियो त छोकिरी जे क़त्ल केस जी जांच पिया कयो। जेकॾहिं क़त्ल केस जी जांच करे पियो, हुन तव्हां खां पुछाणो कहिड़ो कयो? वॾा पुछाणो को बि कोन थियो। लाकअप में आया ऐं हिनमो तव्हां छा अंदाज़ो लॻायो त किथे कातिल जे कुल्हे ते ज़ख़्म जो निशान त कोन्हे? लॻे तीअं थो वॾा। त पोइ इहो कातिल लिकी कोन सघंदो। तमाम जल्द पुलिस हुनखे गिरफ़्तार करे वठंदी, या वरी ज़ाहिर थी पवंदो ॿिन्ही मां हिकु ॻाल्हि ज़रूर थी। मूंखे तव्हां इहो ॿुधायो तव्हां मूंखे हिते छो रखियो आहे? तोखे छो ऐं छा लाइ हिते रखियो आहे इहो तोखे रईस ॿुधाईंदो। पोइ वठी अचो रईस खे। रेस तुंहिंजो नौकर आहे जो तुंहिंजो न्यापो ॾींदासीं हिते पहुचंदो। रेस कॾहिं मूंसां मिलण ईंदो उनजी असांखे ख़बर न आहे। जेकॾहिं रेस महीनो न अचे त पोइ? महीनो छा पर साल बि लॻी सघे थो। तव्हां इहो मूंसां सुठो कोन पिया कयो। जेको रईस सां सुठो हलंदो आहे न, रईस कोन सुठो हलंदो आहे। जेको रईस सां टेड़ो थींदो न उनजो अचण तो जड़ो थींदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।